जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। होलीअ जे पर्व जी तव्हां सभिनि खे लख लख वाधायूं हुजनव। होलीअ जे पर्व खे होली, दुलंडी ऐं धूड़ी चवंदा आहियूं। होलीअ जे पर्व ते सभु ॼणा मिली करे अंबी, गुलाल ऐं केसर जे पाणीअ सां सभी सिंधी मिली करे होली खेलींदा आहिनि। होलीअ जो पर्व बुराईअ ते अच्छाईअ जो त्योहार आहे। इहो त तव्हां सभिनि खे पतो ई हूंदो। त अॼु मां तव्हां सां गॾु होलीअ जो हिकु नंढिड़ो सो व्लॉग खणी आई आहियां। असांजे घर में जीअं वॾा पूॼा कीअं कंदा आहिनि उन जो व्लॉग मां तव्हां सभिनि लाइ खणी आई आहियां। त मां तव्हांखे ॿुधाईंदसि त असांजे घर में होली कीअं मल्हाइजंदी आहे। त हलो त पाण ॾिसूं था। हिते गांइ जे थेपलनि सां असां होलिका ठाही आहे ऐं घर जे ॿाहिरि जिते होली जॻंदी आहे, जिते सड़क रोड ते, उतां खां होलीअ जो नंढिड़ो सो छेणो खणी अचियो वेंदो आहे ऐं उहो छेणो असां हिन धूड़ीअ में रखी करे असां घर जी होली जॻाईंदा आहियूं। कॾहिं बि माचिस जी तीलीअ सां होली न जॻाइजे, यानी ॿाहिरि जेकी रोड सड़क ते होली जॻाइजी वेंदी आहे उन मां इहा खणी आणे करे जॻाइबी आहे। ऐं हिन ते असां 2 रोट रखिया आहिनि। उन रोट ते असां अछो धाॻो ॿधियो आहे जेको की होलिका जी चादर आहे। उन रूप में असां हिन ते इहो ॿधींदा आहियूं ऐं थोरी हवा करे करे असां हिन धूड़ीअ खे जॻाईंदा आहियूं जंहिंसां की इहा वधे ऐं उन ते असां हिकिड़े रोट खे पचाईंदा आहियूं ऐं ॿियो रोट जेको आहे ईअं जो ईअं रखंदा आहियूं, उनखे पलटींदा बि कान आहियूं। हीअ असां तेल खणी छॾियो आहे ऐं असां ॾींहं जो ई पहिरीं कुटी ठाहे तयारु करे रखी छॾींदा आहियूं। इहा के सिंधी रोट जी कुटी ठाहींदा आहिनि त के वरी मुठिया तरे करे ठाहींदा आहिनि। मां तव्हां सां गॾु मुठियनि जी कुटी पहिरीं शेयर करे चुकी आहियां। इहो जेको असां तेल गरम करे रहिया आहियूं, इहो तेल असां हिन कुटीअ में विझंदासीं ऐं जेको रोट असांजो पची चुको हो उनखे बि असांजे घर जा वॾा ॾिसो हिन में भोरे रहिया आहिनि, गॾु मिक्स करे रहिया आहिनि। इहो असांजी होलिका माता जो प्रसाद हूंदो आहे। प्रसाद में असां गॾु घीअर, ॿेर ऐं कुटी खणंदा आहियूं। इन खां पोइ असां अखो पाईंदा आहियूं ऐं अखो पाए ऐं पोइ पलव बि पाईंदा आहियूं। इन तरह असां सभु मिली करे घर वारा होली मल्हाईंदा आहियूं। उन खां पोइ होलिका माता जा फेरा लॻाए विर्त खोलींदा आहियूं ऐं ॿिए ॾींहुं असां सभु गॾिजी करे होलिका जो कलर खेलींदा आहियूं ऐं वॾनि जो आशीर्वाद वठंदा आहियूं। तव्हांखे इहे होलिका जो व्लॉग कीअं लॻव मूंखे ज़रूरु कमेंट बॉक्स में ॿुधाईंदा। इन खां पहिरीं मां तव्हां सां गॾु होलिका जी पूॼा विधि सभु शेयर करे चुकी आहियां, पलव अरदास बि शेयर करे चुकी आहियां। वरी मिलंदासीं हिकिड़े नए सिंधी वीडियो सां गॾु। तेसिताईं जय झूलेलाल।